जे भाभी चेस तो जय झूलेलाल जी वसअप चाची सुशीला आंटी मन कॉल मी आंटी सुश छा चवंदी आंटी सुश हणंदी मैंने वरी कन जी अटंगे ॿ चंबा ईअं ॻाल्हि चटाक थी वेंदी पर मतलब कि तोखे लाइफ जी माइनर इनकन्वीनियंस ते ओवर थिंक न थींदी मतलब ज़रूरी कंपलसरी आहे न उहो त मतलब मन कल्ह ॿार आया स्कूल मां इन्फ्लुएंस थी चवनि त मम्मी गेम्स ऑफ थ्रोन्स ॾिसणो आहे मां चयमि वरी ॿारनि खे हीअं कुझु ॾेखारियां हीअं अंट शंट मां त ॾिसो आहे न त वरी मां चयोमांनि न हीअं मां ब्रेन पूरो धोई छॾियोमांनि मां बि वरी हिकु ज़माने जी फेमस इन्फ्लुएंसर रही आहियां न रीलियूं त मां बि ठाहींदी हुयमि त मां चयोमांसि हीअं बढ़िया अची फ्रेंड्स था ॾिसूं पाण हाणे हुड थी पिया आहिनि वेठा ॾिसनि था हिन ज़माने में सोचंदा था पिया नालो रखण में 20 ॿाहिरि मोकिलण जी मुंहिंजी इच्छा न आहे लॻे नथी मतिलबु ॿाहिरि हॉस्टल हीअं पहले मूंखे हिन महिल खां ई सेपरेशन एंज़ाइटी थी पई आहे जो कहिड़ो एपिसोड थो हले स्ट्रेंजर थिंग्स जो सेम ब्रो ॿुधो हॉटस्पॉट त चालू कर हाणे इहे माणे खे मना कनि